जेका हिते ॻाल्हि कयमि इहो जेकॾहिं सूबो ठाहियो ऐं हिते जी सूबे जी असेंबली चवे त असीं मुल्क खां अलॻि था थियूं त सॼी दुनिया चवंदी त उते जे चूंडियल नुमाइंदनि फ़ैसिलो ॾेई छॾियो त सूबे में न हलिबो, अलॻि मुल्क में न हलिबो। तंहिंजे करे अहिड़नि माण्हुनि खे ताक़तवर न बनायो। तव्हां माज़ी जो तजुर्बो कयो आहे त हिते जे दहशतगर्दनि ऐं गुंडनि खे जॾहिं ताक़तवर बनायो वियो त उन्हनि घिटियुनि पहाड़नि रस्तनि ते आम माण्हुनि जो लंघण बंदि करे छॾियो। घरनि जा निशान हणंदा हुआ, निशान हणी मारे छॾींदा हुआ, ॿोरियुनि में लाश हुआ। सॼी पार्की हिन बुनियाद ते ठाही वई जीअं फोर्सिस हूंदियूं आहिनि, पंहिंजा हूंदा आहिनि यूनिट, पंहिंजी हूंदी आहे तंज़ीमी कमेटी ऐं ज़िले कमेटियूं आम पार्टियुनि जूं। हिननि जा छा हुआ, ज़ोनल हेड, सेक्टर हेड, ज़ोन सेक्टर, सॼो नेटवर्क ईअं ठाहियो हुअऊं त हिन ज़ोन वटि सेक्टर वटि हेतिरा हथियार, हिन वटि हेतिरा हथियार। उहे हथियार पोइ लधा पंहिंजे आरती मफ़ादनि लाइ उनखे सूबो ठाहे ॾींदो त उहो तव्हांजे गिची में पइजी वञे। काफ़ी तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी। उन खां पोइ आख़िर में मूंखे चयूं त असांजा कुझु सुवाल आहिनि जेके असां इंक्वायरी कयूं पिया, उहे सुवाल तव्हांखे मोकिलींदासीं। तव्हांजी एड्रेस ॿुधायो। मुंहिंजी एड्रेस तव्हां वटि हूंदी, ॿियो न वरी तव्हां महिरबानी करे ॿुधायो, ॿुधाईमान। इन एड्रेस ते तव्हांखे सवालनामो ॾियूं था, तव्हां उन्हनि जा जवाब ॾिजो। मुंहिंजो असां वकीलनि जो कमु ई आहे ॿियनि खां सवाल पुछण ऐं ॿियनि खे जवाब ॾियणु। वकील पंहिंजे क्लाइंट पारां सवाल ऐं जवाब कंदो आहे। मुंहिंजे लाइ त एज़ाज़ आहे त मूंखां सवाल मुंहिंजे सिंध लाइ पियो थिए। ॿियो सवाल पुछो मान, रवैयो पॉज़िटिव हुअनि, तंहिंजे करे गुफ़्तगू सुठी पई थी। मूं ॿियो सवाल पुछो मान, मुंहिंजो जेको मूंखां सवाल तव्हां पुछंदव उहे कहिड़ी मुंहिंजी गुफ़्तगू, कहिड़ी तारीख़, कहिड़े जलसे जी ॻाल्हि पुछो था। मूंखे चयूं त जनरल सवाल हूंदो। मुंहिंजो आउं त 30 सालनि खां तक़रीरूं पियो कयां। मुशर्रफ जे दौर में छा चयुमि, बेनज़ीर जे ज़माने में कहिड़ी तक़रीर कयमि, जजनि जी तहरीक में छा चयुमि, नवाज़ शरीफ़ जे दौर में इमरान ख़ान जे अलाए कहिड़ी ॻाल्हि। तारीख़ त ॿुधायो, जो तारीख़ न जनरल ॻाल्हि। मुंहिंजो जनरल खे छॾियो, तारीख़ ॿुधाए पोइ सवाल कजो त फलाणी गुफ़्तगू तुंहिंजी उन ते ई सवाल आहे, पोइ तव्हांखे आउं जवाबु ॾींदुसि त उहा मुंहिंजी गुफ़्तगू सही हुई, दुरुस्त हुई। हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, कुल जाउल हक़ वज़ाकल बातल इनल बातल कान ज़ऊका। हक़ ईंदो ऐं बातिल भॼी वेंदो, बेशक त बातिल भॼण वारनि मां आहे। तंहिंजे करे सिंध जो अवाम हक़ ते आहे। असीं ॿियनि जे मिल्कियत, पाणी, ज़मीनुनि, वसीलनि में न कॾहिं अखियूं विधियूं अथऊं, न विझंदासीं। असीं चाहियूं था असांजे वसीलनि, असांजे ज़मीनुनि, असांजी मिटीअ में को अखि न विझे। असीं ॿियो कुझु नथा चाहियूं। असीं सिर्फ़ु इहो था चाहियूं त असांजे हिन दौर जे बचड़नि
ऐं ईंदड़ दौर जे बचण लाइ ही ज़मीन ही पाणी ही वसीला महफ़ूज़ रहनि। इंतज़ारु कंदासीं उन्हनि जे सवालनि जो ऐं जेके सवाल ईंदा उन्हनि जो उहो जवाबु ॾींदासीं जेको 8 करोड़ सिंधियुनि जो जवाबु।